किंगरी मोहम्मद उमर भुट्टो जी ख़बर शामिल कंदासीं त पीर जो ॻोठ भरिसां बासरनि जो मुबैना पोरियत जे घर ते हमिलो घर के ॿाहि ॾेई साड़े छॾियो। फुरलुट पोरियत जो एहतजाज पीर जो ॻोठ भरिसां कच्छ जे ॻोठ तगियल माहौल में बासरनि पारां पोरियत इमदाद माहौल जे घर ते मुबैना हथियार बंदन हमिलो करे घर के ॿाहि ॾेई साड़े छॾियो, जंहिंमें क़ीमती सामान सड़ी रखी वियो आहे। उन सिलसिले में औरतुनि मर्दनि ऐं मौसूम ॿारनि पाक किताब खणी बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौके ते एहतजाज कंदड़ लाल खातून, इस्मात कूंज, इमदाद अली, वहीद मोहल ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे चयो त बासर सिकंदर मोहल, बाबर, तारिक, सतार, नवीद ऐं ॿियनि रूपोश ॾोहारी साण करे जदीद हथियारनि सां फायरिंग करे हमिलो करे घर खे ॿाहि ॾिनी। औरतुनि ऐं मौसूम ॿारनि ते सख़्त तशदुद कयो ऐं 10 ढोर, सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान फुरलुट करे फरार थी विया। हींअर ॿीहर हमलनि जो ख़तरो आहे। हिननि चयो त अहिड़ो इतला बिरादरी जतोई थाणे ते पिण ॾिनो आहे, पर पुलिस जवाबदार खां गॾु रिश्वत वठी उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई आहे। हिननि IG सिंध, DIG सखर, SSP खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि इदारनि खां मुतालबो कयो त कयल हमले जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो करे असां सां इंसाफ़ कयो वञे।